जैसा पढ़ना अभी सिंधी क्लास 1 जो सबक टियूं असां जो नबी सॻोरो सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम असां जे नबीअ सॻोरे जो नालो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यन सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम। तर्जुमो हज़रत मुहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सॻोरनि रज़ी अल्लाह अनहुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे आहे। पाण सॻोरा सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम मके शरीफ़ में ॼावा। संदन वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला ऐं अम्मड़ जो नालो हज़रत बीबी आमना। पाण सॻोरा सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम नंढे हूंदे खां ई सुलझणा सचार ऐं ईमानदार हुआ। अल्लाह साईं मथनि क़ुरान शरीफ़ लाथो। क़ुरान शरीफ़ अल्लाह साईं जो आख़िरी किताब आहे। पाण सॻोरनि सल्ले अल्लाह अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह हिकु आहे। नमाज़ पढ़ो, माउ पीउ जो चयो मञियो, वॾनि जो अदब करियो, नंढनि सां प्यारु करियो, पाड़े वारनि सां सुठा हलो, इल्मु पिरायो ऐं सच ॻाल्हायो।